बेपासे हालाजी सरकारी अस्पताल में वियम बाद 1000 रुपया खर्ची न मिलण ते नर्स ॿार ॾियण खां इनकार करे छॾियो। आगाह कयो मांखे त ग़रीब औरत ऐं संदस मुड़ुस अस्पताल में जिगर जे टुकड़े लाइ दाहूं कंदा रहिया। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे। जोड़े जी दाहुनि बाद नर्स 300 रुपया वठी करे ॿार वारसन हवाले कयो। हालाजी सरकारी अस्पताल में वियम बाद 1000 रुपया खर्ची न मिलण ते नर्स ॿार पाण वटि रखी छॾियो ऐं वारसन खे ॾियण खां इनकार करे छॾियो। ग़रीब औरत ऐं संदस मुड़ुस अस्पताल में पंहिंजे ॿारड़े जे लाइ दाहूं कंदा रहिया। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे। जोड़े खां नर्स 300 रुपया वठण खां पोइ संदन ॿार उन्हनि जे हवाले कयो। हाँ मुझे नाम है को नहीं था तो पोग वाला 600 का है बस कितने जणी हुई हम जगह अंदर बैठा नहीं गुरा जे अंदर गया नहीं मुझे मारी माई में बैठो तो मुके सन्ना न माने ऐसा खर्ची गुरते सदा था कुछ है नहीं कुछ है ना तब क्या था इनके बाहर है या असा के बस कर दे मैंने तू के थाने उतरा जरा नूर खातून हाँ महबूब हाँ अच्छी मस्जिद गोटाना असा कलाक 1.5 कलाक सेवा 1.5 कलाक सेवा हाँ पेरी जाके बाबा ते दवा कांठी दी वरी बाहू बधी मां दे कोची को दवा लिखी दी ने संगे असी चलना बच्चे आदू छे सी दवा दिया असी खणी 1000 रुपया आदू गरीब कछना काठी बड़ी नायू बस 1000 रुपया उन्होंने घुरियो मुटे सर बा पंजे कुछ ना देना चवसी के बाहर आया असा के 1000 रुपया दो। कामरान मेमण खां जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। कामरान, इंतज़ामिया ने जो नोटिस वरितो आहे कहिड़ो तरीक़ो आहे? नर्स 1000 रुपए जो मुतालबो कंदी रही ऐं ॿार बि जेको आहे उहो वारसन खे न ॾिनो वियो तेसि ताईं। हालाजी सरकारी अस्पताल में अनोखो कारनामो जेको आहे उहो साम्हूं आयो आहे जंहिंमें नर्स जेका आहे 1000 रुपया खर्ची न ॾियण करे जेको ताज़ो ॼावल ॿारड़ो वारसन हवाले न करियो ऐं नेठ हुननि वटि 300 रुपया हुआ जेके 300 रुपया ॾियण बैदि उन्हनि खे ॿार ॾिनो वियो जंहिं ते जेको इहो जोड़ो आहे इहो अस्पताल में दाहूं कीहूं कोकूं कंदो रहियो ऐं केर बि हिननि जी ॿुधण लाइ तयारु न हो। नर्सूं जेके हुयूं उहे पंहिंजी हिक हथी काइम करे वेठल हुयूं। अहिड़ी जेका वीडियो आहे उहा सोशल मीडिया ते वायरल थी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हालाजी सरकारी अस्पताल में डिलीवरी लाइ जेके ॻोठ अच्छी मस्जिद जा रहवासी आहे पोरे तो उनजो इहो चवणो हो त मुंहिंजी घरवारीअ खे जेको ॿारड़ो ॼाओ जेको असां नर्सुनि खां घुरियो त नर्सुनि 1000 रुपया घुरियो जंहिं ते असां वटि 1000 रुपया कामरान, नर्स जे अहिड़े ज़िद करण ते इंतज़ामिया को नोटिस वरितो आहे? जी अमीर तव्हांखे ॿुधाईंदो त मटियारी ज़िलो जेको आहे निधणको ज़िलो आहे हिते जी जेके अस्पतालूं आहिनि मटियारी ज़िले हेडक्वार्टर हाला तहसील के हेडक्वार्टर सईदाबाद तहसील के हेडक्वार्टर वारी अस्पतालूं जेके आहिनि उहे कोर्स घर बणियल आहिनि। उते का बि सहूलियत न आहे। अहिड़ा जेके क़िस्म जा वाक़िया आहिनि उहे काफ़ी दरा पेश अची चुका आहिनि पर इंतज़ामिया जेको आहे हिन तरफ़ को बि ध्यानु न ॾिनो आहे। MS हाला हॉस्पिटल अञा ताईं इन मामले जो नोटिस नाहे वरितो त नर्स तरफ़ां मरीज़नि खां ऐं वारसनि खां ज़िद करे खर्ची वरिती थी वञे ऐं नए ताज़ल ॿारड़े खे बि तेसि ताईं न ॾिनो वियो वारसनि खे जेसि ताईं उनखे पैसा न मिलिया।